छा तव्हांखे अहिड़ी खाइण जी शइ ख़बर आहे जेकी चालीहे टाइम ते ई वधीक मिलंदी आहे? त छा हाल चाल सभिनि जो। अॼु चालीहे साहिब जो 8हों ॾींहुं आहे त अॼु जे ॾींहं जी शुरूआत में सुबुह जो तयार थी नाश्तो खाई ऑफिस में थोड़ो कमकार करे पोइ चांहि जी चुस्की हणी शाम जो झूलण जे मंदर लाइ निकितासीं। कोई पलो थो पाए, कोई अखो थो पाए, कोई कुल थो चाढ़े, लालत हिंजे दर ते ओ झूलण साईं, लालत हिंजे दर ते। कोई पलो थो पाए, कोई अखो थो पाए, कोई कुल थो चाढ़े, लालत हिंजे दर ते ओ झूलण साईं, लालत हिंजे दर ते। आलू कचालू हिकिड़ो अहिड़ो खाधो आहे जेको चालीहे टाइम ते माण्हू वधीक खाइणु पसंदि कंदा आहिनि, छाकाणि त इहो चालीहे जे विर्त में खाई सघिबो आहे। हिन में बॉइल पटाटा ऐं कचालू ऐं चटणी ऐं कुझु चटपटा मसाला बि पवंदा आहिनि। अगरि तव्हां इहो पहिरियों कॾहिं ट्राई न कयो आहे त ज़रूरु ट्राई कजो। लाल साईं जे जोत जा दर्शन करे अखो पाए लाल साईं खां आसीस वठी लाल साईं जो प्रसाद खाधो। तव्हां सभिनी खे निमाणी वेंदी, जेॾी महिल बि लाल साईं जे मंदर में अचो पंहिंजो मथो ढके अचो ऐं कमेंट में जय झूलेलाल पक लिखिजो। कोई पलो थो पाए, कोई अखो थो पाए, कोई गुल थो चाढ़े, लालत हिंजे दर ते ओ झूलण साईं, लालत हिंजे दर ते ओ झूलण साईं, लालत हिंजे।